हेलो हेलो हाँ सर मां जिंदगी ना मिलेगी दोबारा इंश्योरेंस कंपनी मां तो ॻाल्हायांव सर। अरे न खपे यार काई भी जिंदगी। सर मूंखे 2 मिंट ॾियो सर, इहे 2 मिंट तव्हांजी ज़िंदगी बदिले सघंदा आहिनि। अरे तव्हां इंश्योरेंस सां जो जिंदगी सां वास्तो कहिड़ो हूंदो आहे? तव्हांजो त वास्तो ई मौत सां हूंदो आहे। न सर तव्हां ज़िंदा हूंदव त प्रीमियम भरींदव त असांजो नास्तो पाणी निकिरंदो सर। असां त इहा ई दुआ कंदासीं न कि तव्हांजी उमिरि लंबी हुजे। सर ॿुधो, कंपनीअ ने नई पॉलिसी लॉन्च कई अथव, ज़िंदगी शान में कोरोना शमशान में। दिमाग ख़राब थी वियो अथव? हेॾा भयानक नाला छो था रखो? सर इन एॾो डेडली डेंजर नालो ख़बर अथव छो आहे? बिकॉज़ ज़िंदगी ऐं मौत ॿिन्ही सां जुड़ियल आहे। सुभाणे अगरि तव्हांजो एक्सीडेंट थो थी वञे ऐं घरां जी ख़ुशकिस्मतीअ सां तव्हां ख़तम, बाय बाय, गुड बाय, टाटा थी था वञो, घरां खे करोड़ रुपयो मिलंदव। अगरि उन्हनि जी किस्मत ख़राब हूंदी, तव्हां बची वियव त मैच्योरिटी ते बि पैसा मिलंदव। सर नॉर्मल एजेंट हूंदो आहे न, उहो सिर्फ़ु हिकु स्कीम ॿुधाईंदो आहे, लेकिन मां तव्हांखे डबल बेनिफिट थो ॾियांव। तव्हांखे जीअरो बि पैसा मिलंदव ऐं मरण महिल बि पैसा मिलंदा। तो जो चवण जो मतिलबु आहे मां अगरि बची वियुमि त मुंहिंजा घर वारा दुखी थींदा? ॾिसो भाउ, तव्हांजे करे अगरि मुंहिंजो करोड़ रुपयो हली वञे, मां त रिश्तो ई तोड़े छॾियांव। पासे में चप्पल पियो थी? हा पियो आहे। छो? उहो पाण खे ज़ोर ज़ोर सां छिक। सर खून में न हिकु कैल्शियम ईंदो अथव, तमीज़ नाले जो, उहो कोन अथव लॻे थो तव्हां में। तो में आहे न तमीज़, तू पाण वटि रख, ठीकु आहे? रख फोन हाणे। सर 2 मिंट ॿुधो, तव्हां सम्झो नथा, कोरोना काल जो समय आहे, ज़िंदगी जो भरोसो आहे। मन तू चाहीं तो मां हली वञा? मां छो चाहींदुमि सर, तव्हां वञो। तव्हां ज़िंदा हूंदव त प्रीमियम भरींदव त असांजो नास्तो पाणी निकिरंदो न सर। घड़ी घड़ी जो नास्तो पाणी छा थो खणे? नाश्ते पाणी जो टाइम थी वियो आहे न सर। सर मां तव्हांखे एॾी सुठी स्कीम थो ॿुधायांव सर, ऐं ख़बर अथव हिन प्रीमियम घणो आहे? सिर्फ़ु 10,000 महीनो। कोन्हनि भाई, पैसा ई कोन्हनि हिते, ख़र्च लाइ पैसा कोन्हनि, तोखे 10,000 किथां ॾींदुमि? हले ठीकु आहे, मूं वटि हिकु ॿी बि पॉलिसी अथव। अरे यार, हिन पॉलिसी जो नालो अथव ज़िंदगी थकेली है मौत सहेली है। हिन जो मतिलबु ख़बर अथव छा आहे? भाई ज़िंदगी में आहे छा, हूअं ई त थकेल आहे, हली बि वई त छा गम आहे। ये पॉलिसी करे अगरि तव्हां हली वियव त घरां खे ख़बर अथव घणा मिलंदा? 5 करोड़। ऐं अगरि बची वियुमि त? न, हिन में बचण जो चांस ई न आहे न। अगरि बची बि वियो त घर वारा पाण माणे छॾींदव। छा आहे, अमाउंट वॾो आहे न। तूं हाणे रख फोन, नथियूं सम्झ में अचनि तुंहिंजी ॻाल्हियूं। ऐं हिन प्रीमियम ख़बर अथव घणो आहे? सिर्फ़ु 5,000 महीनो, ऐं अगरि हली वियव त 5 करोड़ मिलंदव। तोखे मां कहिड़ी भाषा में सम्झाएं यार? ऐं पंहिंजनि घरनि लाइ 5,000 छा आहिनि? अरे हिते वापारियुनि खे ॾियण लाइ पैसा कोन्हनि, तोखे मां छा छा ॿुधायां हाणे? घरनि लाइ 5,000 बि कोन अथव? अरे 5,000 घरनि लाइ छा, पंहिंजे लाइ बि कोन्हनि। एॾी हालत ख़राब आहे। हले काई ॻाल्हि न आहे, काई ॻाल्हि न आहे। मूं वटि हिकु ॿी बि पॉलिसी अथव, जेकी मां ॿुधायांव थो, उहा सिर्फ़ु तव्हांजे लाइ ठही आहे, उहा सिर्फ़ु तव्हांजे लाइ। हुन पॉलिसी जो नालो तो भिखारी चल बसा, अपनों का घर बसा। भाई कोड़े चपाटा खाधी थी कॾहिं? सिर्फ़ु 1,000 रुपयो प्रीमियम, घरनि लाइ 1,000 रुपयो। ॿुध, मूंखे इंश्योरेंस में सफ़ा बि इंटरेस्ट कोन थी, फोन न कंदो कर हाणे खां। अच्छा ठीकु आहे, तव्हांखे इंश्योरेंस न कराइणो आहे, ठीकु आहे। साइड में मां बैंक जो कमु बि कंदो आहियां। तव्हां हर महीने 2,000 मूं वटि जमा करायो, मैच्योरिटी ते मस्त अमाउंट वठी ॾींदोमांव। दोस्त तूं मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿुध, तूं मूं ते टाइम वेस्ट थो करे न, कुझु बि न मिलण वारो थी। मुंहिंजी सेविंग्स थी 0, मार्केट मां कर्ज़ो खयल थी 20 लखनि जो, घर जो लोन चालू थी, गाॾी जो लोन चालू थी। गाॾी जे लोन लाइ त मां हथ ई मथे करे छॾिया थी मानी, पणीअ गाॾी खणी ईंदे। कमु धंधो बि हाणे कुझु नथो थिए, इन करे शादी बि हाणे लॉकडाउन में थो कयां, जीअं पैसा ई न लॻनि। छा आहे, आहिनि ई न। पोइ भाऊ ईअं त तव्हां ॿिए जी धीअ खे दुखी करे छॾींदव। अरे असां कहिड़ा सुखी आहियूं, ऐं पाण त ईंदी आहे न, सभु थी वेंदो आहे। बाक़ी त नसीब जी ॻाल्हि आहे, नसीब जे मथां त कुझु आहे ई न। पाट से हेडशॉट। छा मतलब? छोकिरी आण खे त तूं जाम सुठी ॻाल्हियूं चई वञ। घर पंहिंजो आहे, धंधो पंहिंजो आहे, महीने में लाखों रुपयो कमाईंदो आहियां, साइड बिज़नेस आहे। केर तो ॻाल्हाए तूं? जिन सां शादी थी थिए न तुंहिंजी, हुनजो भाउ तो ॻाल्हाए मां। तोखे छा लॻो असां इंक्वायरी करण ईंदासीं, तूं पंहिंजा ई माण्हू विहारे रखंदे ऐं असांखे ख़बर बि न पवंदी? कहिड़ी शइ ॿुध कहिड़ी शइ ॿुध। हर पी जो न हिकु पी हूंदो थी, ऐं सिंधीअ में असां हुनखे ॾाॾो चवंदा आहियूं। मां तोखे सम्झायां थो ॻाल्हि। तुंहिंजो ॾाॾो? मां तोखे सम्झायां थो ॻाल्हि। सम्झाए त मां तो तोखे हाणे। शादी कैंसिल।